जेकॾहिं ॻाल्हि टालपुर दौर जी कजे त इन दौर जे सभ खां अहम माण्हुनि में वज़ीर आज़म नवाब वली मोहम्मद ख़ान लिग़ारी जो नालो सर फ़हरिस्त नज़र अचे थो, जंहिं पंहिंजे अक़ुल ऐं दूर अंदेशी सां टालपुर हुकूमत खे केतिरनि ई मुमकिन ख़तरनि खां बचायो। वज़ीर आज़म नवाब वली मोहम्मद ख़ान लिग़ारी जो पोटो फ़क़ीर नवाब वली मोहम्मद लिग़ारी नाले हो, जेको पंहिंजे दौर जो मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग ऐं शाइर थी गुज़रियो आहे। अॼु जी हिन वीडियो में वज़ीर आज़म नवाब वली मोहम्मद ख़ान लिग़ारी जे उन्ही हमनाम पोटे फ़क़ीर नवाब वली मोहम्मद ख़ान लिग़ारी जो अहवाल पेश करे रहिया आहियूं। फ़क़ीर नवाब वली मोहम्मद ख़ान लिग़ारी जे वालिद जो नालो नवाब अहमद ख़ान लिग़ारी हो। टालपुर हुकूमत जे वज़ीर आज़म नवाब वली मोहम्मद ख़ान जो पोटो हो। संदुन विलादत दिसंबर 1836 ईस्वी में हैदराबाद में संदुस ॾाॾे वज़ीर आज़म नवाब वली मोहम्मद ख़ान लिग़ारी जे ॿधायल पुराणे टंडे वली मोहम्मद ख़ान में थी। सिंध ते अंग्रेज़नि जे कब्ज़े खां पोइ संदुस वालिद सरदार नवाब अहमद ख़ान अहलो अयाल समेत डेरे गाज़ी ख़ान में वञी रहियो ऐं 1846 ईस्वी में अंग्रेज़नि सां सुलह थियण खां पोइ वापसि सिंध अची पंहिंजी जागीर मिर्ज़ानपुर में वेठो। 1870 ईस्वी में संदुस वालिद वफ़ात करे वियो, जंहिंखां पोइ 1872 में मिर्ज़ानपुर जागीर खे दरिया जे पाइण सबबि वॾो नुक़सान थियो। अंग्रेज़ सरकार खेसि मौजूदा तहलके काज़ी अहमद में 10,000 जरेब ज़मीन ॾिनी, पर उते बि 1882 ईस्वी में दरिया समूरी ज़मीन पाए वियो, जंहिंखां पोइ फ़क़ीर नवाब वली मोहम्मद ताजपुर में मुस्तक़िल रिहाइश इख्तियार कई। हिन फ़ारसी ऐं अरबी तालीम हासिल कई। तरीक़त जी तलक़ीन झोक शरीफ़ जे सजादा नशीन सूफ़ी इब्राहिम शाह बंगले धणी खां वरताई। 40 सालनि जी ॼमार में सॼो दुनियावी कारोबार पंहिंजे भाउ नवाब बख्श अली ख़ान जे हवाले करे गोशा नशीं थी फ़क़ीराणी रंग में रहण लॻो। शाइरी ऐं मौसीक़ी सां घणी दिलचस्पी रहियसि। सतार वॼाइण में महारत हुअसि। संदुस शाइरी काफ़ियनि, बैतनि, ग़ज़लनि, शबदनि, मसनवियनि ऐं मरसियनि ते मुश्तमिल आहे। संदुस शाइरी घणो करे तसव्वुफ़ जे मौज़ू ते आहे। डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच संदुस कलाम तरतीब ॾेई कलाम फ़क़ीर नवाब वली मोहम्मद ख़ान लिग़ारी जे नाले सां छपाए पधिरो कयो। फ़क़ीर नवाब वली मोहम्मद ख़ान जूं केतिरियूं ई तसनीफ़ूं अणछपियल संदुस ख़ानदान वटि मौजूद आहिनि, जिन में 5 सिपारी ऐं पहिरियों सिपारो, क़लमी, बयाज़े क़लमी, मदाहूं वज़ीफ़ा, दुआऊं ऐं तावीज़, बयाज़े क़लमी हथ लिखियल, जंहिंमें दरगाह मीरानपुर झोक शरीफ़ जे बुज़ुर्गनि जे सिलसिला तरीक़त जो शजरो, पारसी में ख़तनि लिखण जा नमूना, पंहिंजो ऐं ॿियनि शाइरनि जो कलम बंद थियल कलाम, संदुस ख़ानदान जो तारीख़ी अहवाल तरतीब ॾिनल शामिल आहिनि। फ़क़ीर नवाब वली मोहम्मद 80 वरह जी ॼमार में 4 रमज़ानुल मुबारक 1332 हिजरी 6 जुलाई 1914 ते वफ़ात कई। संदुस मक़बरो ताजपुर ज़िले मटियारी में आहे।